खां पोइ इंट्रोडक्शन थींदो आहे। इंट्रोडक्शन खां पोइ असां नात शरीफ़ ॿुधंदा आहियूं जनाब रिसालत आब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ ऐं गुज़ारिश कंदुसि शाहिदा परवीन बुरड़ो खे त हू नात शरीफ़ पेश कनि। माफ़ी ॾियण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो मां दुआऊं घुरण वारी तूं दुआऊं ॿुधण वारो मां माफ़ी वठण वारी माफ़ी ॾियण वारो हर वक्त तुझे दर तां थो दान मिले सबखे हर वक्त तुझे दर तां थो दान मिले सबखे मां झोली झलण वारी तूं झोली भरण वारो असां झोली झलण वारा तूं झोली भरण वारो हीअ मुंहिंजी हयाती वारीअ जे घर वांगे हीअ मुंहिंजी हयाती वारीअ जे घर वांगे मां आया रहण वारी तूं आहे रहण वारो असां आया रहण वारा तूं आहे रहण वारो मां दुआऊं घुरण वारी तूं दुआऊं ॿुधण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो माण्हुनि जे अॻियां हरदम माण्हुनि जा हर वेले माण्हुनि जे अॻियां हरदम माण्हुनि जा हर वेले मां ऐब कढण वारी तूं ऐब ढकण वारो मां ऐब कढण वारी तूं ऐब ढकण वारो मां दुआऊं घुरण वारी तूं दुआऊं ॿुधण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो माशाल्लाह शाहिदा परवीन भेण अवां जे अंदाज़ में नात शरीफ़ पढ़ी आहे त मां यकीन सां चवां थो त ॾिसण वारनि मां केतिरा ई माण्हू हूंदा जंहिंजे अखियुनि मां लुड़क निकिरी आया हूंदा। अल्लाह पाक अव्हां खे अञा वधीक आवाज़ में सोज़ ऐं बरकतूं अता फ़रमाए। नाज़रीन